सच कोर्ट में ڇहين वर्सि मल्हाई पई वञे सिंध यूनाइटेड पार्टी तरफ़ां अचो त हिते जेका वाड़ आहिनि उन्हनि सां ॻाल्हि ॿोल करियूं। लेफ्ट जा जेके असांजा DSF जो DSF जो अॻुवाण हो उहो ॿिया DSF वारा सभु थोरी बात काॾो थिए उनजे करे इहा कॾहिं मूवमेंट इहा गॾी हली ऐं उन में हिननि ॾाढो फ़ाइदो पुलिस सां ॾाढा ॾिठोसीं ऐं हिननि भेड़ कई बराबरि हली असां मुड़ुसु माण्हू थी भेड़ कई जेको ॻाल्हि आहे त उन वक़्त खां वठी हींअर न पोइ माण्हू जीअं जीअं इंतकाल थींदी आहे माण्हुनि जो ऐं त अञा वधीक वधंदो आहे पर अली सरकार उन वक़्त खां वठी पॉलिटिकल वर्क उन वक़्त खां ई दलील दलाल सां ॻाल्हाईंदो कंदो उन वक़्त जॾहिं सफ़ा शुरा थींदो हो उन वक़्त में दलील दलाल में ॻाल्हाइणु कंदो ऐं ॻाल्हि कंदी आहे शाबाश हुजे DSF में हूंदे उन पंहिंजो एतिरो नालो कमायो जो उनजो तमामु नालो रोशन उन खां पोइ DSF खां पोइ तरक़ी पसंद पार्टी में वियो वरी तरक़ी पसंद पार्टी खां पोइ SNM खयूं उन खां पोइ HDP सां सलाहिया पर उन सां गॾोगॾु जेके इतिहादनि जी सियासत आहे अमाला साहिबु चयो पियो त इतिहाद थियणु घुरजनि इतिहादनि जी जेका सियासत आहे उन में अली हसन चांडीयो रोड इंतिहाई SUP जी क़यादत के वॾियूं ॻाल्हियूं न कंदी आहे पर जेका बि ॻाल्हि कंदी आहे उन ते पाण बीहंदी आहे तंहिंजे करे अवां दोस्तनि खे मां वरी बि चस ॾियां थो ऐं घणो टाइम न वठंदुसि ऐं हुन सां गॾोगॾु अली हसन खे भेटा ॾींदे ही हिकु शेर चवंदुसि त ए धरती तुंहिंजो दर्द खणी मूं गली गली में भिटकियो ए धरती तुंहिंजो दर्द खणी मां गली गली में भिटकियो हां मां कारनि रातिनि हूंदा में जुगनू बणिजी झड़कियो हां असांखे ईअं जुगनू बणिजी झड़कणो पवंदो ऐं सभिनि खे अली हसन वांगुरु कमिटेड थी असांखे क़ौमी सियासत करणी पवंदी ऐं पंहिंजे तंज़ीम सां सचा थी पंहिंजे सिंध सां सचा थी असां पंहिंजो किरदारु निभाईंदासीं तॾहिं ई असां पंहिंजी तारीख़ ठाहे सघंदासीं अवां सभिनि दोस्तनि मेहनत कयूं समुदाय नौजवान बजाए के असांजी धुरनि में मौके पर धुरनि में शामिल पर असांजे धरती जी बका ऐं वजूद जे लाइ असांजी क़ौमी जमात में शामिल थियनि असांजा नौजवान त असां इन आवाज़नि ते पंहिंजो जबरदस्त माहौल ऐं मर्कज़ मोर्चो बढ़ाए कराची जे अंदरि शागिर्दनि जे लाइ मज़दूरनि जे लाइ उन सभिनी जी मालिकी कयूं ऐं जेके ॾिसनि दुश्मन घुरियूं आहिनि उनखे मुंहुं तोड़ जवाब ॾियूं त मां सम्झां पियो अली चांडे साहिब लाइ जेतिरो ॻाल्हाइजे जेतिरी बि तारीफ़ कजे घटि आहे त असां अॼु बि शिदत सां कमी महसूसु कयूं पिया पर असां गॾोगॾु इहा असांजी ॻाल्हि आहे त वरी छहين वर्सी में मुसलसल तव्हां समूरनि दोस्तनि ऐं ॿिया काफ़ी सारा दुरुस्त जो असां ग़लति पर वेहो डिबेट कयूं ॻाल्हायूं की नतीजे ते पोइ असांखे लंच खुले ते वञी चवंदा बाबा तव्हांखे सियासत कहिड़ी न आहे वरी असां जेल में गॾु हुआसीं त उते काफ़ी देरि डिबेट थींदियूं त उन दौरान अली हसन महसूसु कयो तो फिक्र जीन से कॉन्फ्रेंस सियासत दुरुस्त आहे अॻिते लिए तव्हां जा असांजा रस्ता गॾु थी सघनि अली हसन STP ज्वाइन की असां GS में रहियासीं ऐं जॾहिं STP ज्वाइन की तो डॉक्टर कादर मुंशी हुनखे असांजी दबाव कराची में तंज़ीम सां थी करे तो हुन पंहिंजो ईमानदारी सां रोल अदा कयो कराची के अंदर भली STP में हो पर हूँ कराची जी गिटी गिटी में
सिंधी माण्हुनि जे हक़ लाइ जदोजहद कंदो रहियो ऐं मुसलसल जदोजहद जी अलामत थी हूंदी। उन जे करे जॾहिं बि कंहिं सियासतदान ते ॻाल्हाइबो आहे त उन जे दौर ते ॻाल्हाइबो आहे। उन करे अली हसन चांडियो 3 ॾहाकनि जो अमल आहे। 70 जो ॾहाके खां पोइ 80 जे ॾहाके में 90 जे ॾहाके में मिलियन वारे ॾहाके में 2010 वारे ॾहाके में छा वियो वापरियो उन में वो ख़ासि ॻाल्हि इहा आहे त अली हसन चांडियो पंहिंजे वञण खां पोइ छा छॾे वियो। अली हसन चांडियो पंहिंजे वञण खां पोइ वरसे में हिकिड़ी नंढड़ी पार्टी छॾी, उन जो नालो हो सिंध नेशनल मूवमेंट। ॿी शइ उन वरसे में हिकिड़ो नंढो ख़ानदान छॾियो ऐं उन ख़ानदान जी जेका सरबराह आहे अती नागे जेका अली हसन चांडियो जी घरवारी हुई, जंहिं केतिरा साल दुखनि में दर्दनि में जुदाई में छो त अली हसन चांडियो सियासत सां गॾु जेल में रहियो, उन ॿुधायो। असां चऊं था त मूंखे एसयूपी में हिकु साल शमूलियत करे ऐं मां सम्झां थो त 7 साल के ॿी तंज़ीम में रहियो त मूंखे उहा सम्झ न आई ऐं साल जे अंदरि मूंखे एसयूपी सम्झाई जाती आहे। एसयूपी जी सचाई आहे। मां चवां थो सैयद जलाल महमूद शाह जहिड़ो बाकिरदार शख़्स को बि कोन्हे को। हा, मां चवां थो सैयद जलाल महमूद शाह पंहिंजी ज़ाती मिल्कियत जे पासो विकिणी आहे, पर कारकुननि जो रक्त, कारकुननि जो पोरियो ऐं जे पासो कारकुननि जो बसर कोन विकिणियो आहे। तव्हां जहिड़ो सैयद जलाल महमूद शाह गदार कोन्हे। असां चऊं था त तव्हांजी नज़र में बिल्कुलु असां एसयूपी जा कारकुन या अॻवान बिल्कुलु गदार आहियूं। को मसइलो कोन्हे। साईं जीएम सैयद ते बि गदारी जा दाग लॻंदा हुया। इहा सैयद ते लॻंदा हुया। सदियुनि खां वठी इहा कहावत आहे ऐं जेको हमेशह हक़ ते हूंदो आहे, जीअं वण जा मिठा फल हूंदा आहिनि, हमेशह उनखे घणा पथर लॻंदा आहिनि, त असां सम्झूं था त असां हक़ ते आहियूं। तव्हांजा जेके असां ते दाग आहिनि उहे असांजे अखियुनि ते आहिनि। को मसइलो कोन्हे को। तव्हां पोइ बि असांजा ॿाहिरि आहियो। मां सिंधी क़ौम खे हिकिड़ी गुज़ारिश कंदो आहियां त हींअर कराची जे अंदरि ख़ासि करे जेको असां एसयूपी ऐं सॼी सिंध जे अंदरि जेको असां सिंधी यूनाइटेड पार्टी मुनज़िम तरीक़े सां कमु करे थी पई। मुंहिंजो सियासी उस्ताद साईं एजाज़ सामेडो साहब हिते असां सां मौजूदु आहे। जॾहिं असां सिंध नेशनल मूवमेंट ठाहीसीं ऐं एसटीवी छॾण खां पोइ अली हसन साहब इलाही रिएक्शन में हो ऐं हुन तमामु तकड़ियूं विखूं पिया कयूं। उन टाइम सिंध में 2 हिकिड़ा अहम इशू हुया। हिकिड़ो सरकार ऐलान कयो त ज़ुल्फ़िकार आबाद सां रहंदो। ॿियो कराची में सिंधी माण्हुनि जे ख़िलाफ़ गठपकड़, मार धाड़, कोठनि ते हमला, सियासी कारकुन जी टारगेट किलिंग, ऑफिसरनि जी टारगेट किलिंग। मां सम्झां थो त उन में अली हसन साहब जो हिकिड़ो मुख्य रोल रहियो ऐं उन न सिर्फ़ु पंहिंजे पार्टी प्लेटफॉर्म तां पर सॼी सिंध जे सियासी कारकुननि, क़ौमी लीडरनि सभिनी सां मुलाक़ातूं करे सभिनी खे क़ाइल करण में कामयाब हो त असांखे सियासत जो महर कराची करणु खपे। जेसिताईं पाण कराची में सियासत जा बुनियाद नथा रखूं, पंहिंजूं ऑफिसूं ते क़ाइम नथा कयूं त यकीनन असांजो को माण्हू कराची में रहे थो उहो पाण खे गैर महफ़ूज़ सम्झे थो ऐं जॾहिं माण्हू गैर महफ़ूज़ पर बेहतरीन सियासी वर्कर या ॻाल्हि जेका कहिड़ी पार्टी में रहे, कहिड़ी जमात में तरक़ी रहे, बेहतरीन सियासी वर्कर हो जेको कॾहिं MRD में उन वक़्त खां वठी बेहतरीन सियासी इहा ख़ासियत हुई जेका मुख़्तलिफ़ करे अॼु जेका पंहिंजी उनखे बि हिकिड़े पॉलिटिकल बुनियादनि ते उहा ई हुनजी ख़्वाहिश हुई त SUP सां गॾिजी इहो ई सबबु आहे जो अॼु असांजो हीरो आहे असीं सम्झूं था
यादि करूं ऐं हुनजे सियासी कमनि खे यादि करूं या ख़ुदि सियासी कम जो ऐं सियासी वर्करनि जो दौरा त उन्हनि जी ॻाल्हियुनि खे यादि कजे ऐं उन मां अच्छा कोई सियासी सवाल सियासी सरगर्मी जेके आहिनि उहे बि उरूज ते आहिनि त सियासी गिरफ़्तारियूं बि उरूज ते पियूं आहिनि पंजाब सिंध में शुरूआत थी चुकी आहे छा था सम्झो त वफ़ाक़ी सरकार अञा कंदी जो साफ़ पियो थिए या असीं सम्झूं था त अञा करप्शन जो जेतिरो जंहिं सतह ते आहे अञा उन जी रफ़्तार घटि आहे असीं सम्झूं था अञा घटि आहे पंजाब में थोरी अञा रफ़्तार घटि आहे इहे त तमामु वॾियूं वॾियूं मछियूं रुॻो ज़ाहिर आहिनि अञा विचोली में नंढियूं मछियूं त ज़ाहिर ई कोन्हनि जेके कामोरा जेके भींग करे वेठा आहिनि जेके जिन कई आहे गॾिजी करे सियासी उन्हनि जी बि उन्हनि जो पुछणो थो इन करे असीं मुतमइन कोन आहियूं मौजूद अॻवान हुया उन्हनि सां पाण ॻाल्हि ॿोल कई उन्हनि जो इहो चवणु हुयो त अॼु चांडीयो जे विछोड़े खां पोइ जेको हाल थियो आहे उहो कॾहिं बि न बदिली सघिबो ऐं उन खां पोइ जेको गुरू जो छॾियल मिशन आहे उन्हनि कुझु कयो आहे त असां छॾियल मिशन खे ॿाहिरि तकमील ताईं पहुचाईंदासीं साथी रिपोर्टर फारूक अकबर कैमरामैन सैयद सजाद अली शाह सोच टीवी कराची।